वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त केर बि आइन खां मथां हो नाहे। दहशतगर्दनि खे ढाल बनाइण ऐं उन्हनि खे पनाह ॾियणु नाक़ाबिले बर्दाश्त आहे। इन्हीअ जी इजाज़त न ॾिनी वेंदी। 1320 मेगावाट बिजली जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त पाकिस्तान खे तरक़ी ॾांहुं गामज़न कयो वेंदो, जॾहिं त पाकिस्तान जी तरक़ीअ जा दुश्मन मुंहुं भर किरंदा। शहबाज शरीफ़ वधीक चयो त केर आइन खां बालातर नाहे, आइन सभ खां मथां हो आहे। कानून खे हथ में खणंदड़नि खे सख़्तीअ सां निबिरियो वेंदो। हुन चयो त बदकिस्मतीअ सां गुज़िरियल 4 सालनि में ट्रांसमिशन लाइनुनि ते को बि कमु नाहे थियो। चीन असांजी मुश्किलातुनि खे सम्झे थो ऐं पूरी तरह सहकार करे रहियो आहे। वज़ीर आज़म चयो त वक़्तु अची वियो आहे त सीपेक खे पूरी तरह सां अॻियां वधायो वञे। हुन चयो त केतिरनि ई ॾहाकनि खां महिनत प्लानिंग सबबि थर जो वारियासी इलाइक़ो सनत में तब्दील थी चुको आहे। वारीअ जे मैदाननि ते हज़ारे मेगावाट बिजली पैदा थी रही आहे। हीउ मंसूबो पाकिस्तान जी तरक़ीअ जो सबबु बणिजंदो ऐं बणिजी रहियो आहे।